हिकु सोशल वर्कर इहा त 24 आवर जॉब आहे। तव्हां वटि केॾी महिल बि का बि कॉल ख़ुदा न ख़ास्ता अची सघे थी, को बि मसइलो थी सघे बिल्कुलु। थो, त तव्हांखे त 24 कलाक अवेलेबल थी रहणो आहे। जॾहिं तव्हां जी पंहिंजे जी पाण खे जेको तव्हां चयो पिया त सही सोशल वर्कर जी सॾायो था, त ज़ाहिर आहे तव्हांखे 24 कलाक अवेलेबल रहणो हूंदो आहे। जी कॾहिं थक थींदो आहे, कॾहिं इंसान कॾहिं कॾहिं थींदो आहे न इंसान थकिजी पवंदो आहे त यार जी बसि हाणे, कॾहिं अहिड़ो को टाइम आयो कॾहिं? थक बिल्कुलु थींदो आहे, सोचींदा आहियूं, पर पोइ इहो वरी सोचींदा आहियूं त असीं हिन दुनिया में रही करे कयो छा आहे? कयो त कुझु बि कोन्हे, पोइ बि हुकूकुल इबाद जो त कमु कयूं था। छो त अलाह ताला क़ुर पाक में फरमायो फमन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरह, मिस्काल ज़र्रा वारी जे दाणे जे बराबरि बि तव्हांजो ख़ैर जो कमु थियल आहे त उहा नेकी बि तव्हांजी अॻाजी वेंदी। वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरह, तव्हांजे वारी जे ज़रे जे बराबरि बि का बुराई जो कमु थियल आहे त उनजो बि तव्हां खां बदिलो वरितो वेंदो। असां इहो सोचींदा आहियूं त ॿियो त कुझु ई न कयो आहे, थी सघे मतां कंहिं ॾुखियल इंसाननि जी मदद कई आहे, कंहिं नंढनि ॿारनि जी मदद कई आहे, का अहिड़ी बेवा औरत जी मदद कई आहे, का अहिड़ी सिंध जी न्याणी आहे जेका नथी पढ़ी सघे, उनखे असीं कुझु बि पंहिंजे तरफ़ खां ॾेई करे उन्हनि जी तइलीम खे उजागर करे मथे कयो आहे। को बिस्तर ते पयल बीमार आहे, उनजी असांजे 5 नुक़्तनि में सिहत ते फोकस करे कमु करे उनजी मदद कईसीं। थी सघे मतां अलाह ताला असांजे इहा पंहिंजे बारगाह इलाही में क़बूल मंज़ूर फरमाए। पोइ इहा असां सोचींदा आहियूं त थकिया त आहियूं पर मंज़िल खे न अॻिते हलाईंदासीं, मंज़िल खे छॾिणो न आहे। थी सघे कॾहिं कहिड़ी मजबूरियूं थी बि वेंदियूं आहिनि, जीअं असांजो तालको रोड़ी आहे, तालके रोड़ी जो प्रेसिडेंट आहे मोहम्मद यूनिस भारो साहब, मां उते सीनियर वाइस प्रेसिडेंट आहे, मूंखे कमु थी वियो त उहो कम खे हलाईंदो, हेठीं काबीना जेका आहे उहा कम खे हलाईंदी, ज़िले ते मोहम्मद सईद चन्ना साहब वटि उनखे का मजबूरी आहे हेठियां कमु हलाईंदा, या लेडीज़ विंग में राहिला यूसुफ अंसारी साहिबु आहे, शहनाज़ मंगी, सुंगन मंगी साहिब आहिनि, उहे लेडीज़ जे हवाले सां उहे कमु हलाईंदा। जेकॾहिं कंहिंखे का मजबूरी आहे या तव्हांजो चवणु रोज़ु कमु करे करे बि थोरो माण्हू थकिजी ज़रूरु पवंदो आहे त पोइ ई असांजी काबीना हूंदी आहे जेका उनखे वरी अॻिते कम खे हलाईंदी आहे। ऐं इंशाअल्लाह वचन कयूं था त ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन पाकिस्तान जे प्लेटफॉर्म तां असीं तमामु बहितर खां बहितर कमु कंदासीं। ज़िले घोटकी जे अंदरि कुर्बान महर साहब जेको प्रेसिडेंट आहे, ज़िला घोटकी जो नवाब महर, ॾहरकी जो गुलाम जाफ़र बंबरो साहब, तालका खानगढ़ जो, मतिलबु सिंध जे कुंड कुर्श में हर जॻह ते मोहम्मद सलेमान अबड़ो साहब डिवीज़न जो जेको हैदराबाद जो सदर आहे, तमामु उन्हनि जूं बि खोड़ सारियूं काविशूं आहिनि। गुलाम हुसैन मुग़ल साहब आहे, जान मोहम्मद भुट्टो साहब आहे, या अदील मुस्तफ़ा लोधी साहब सिंध जो सदर आहे। मतिलबु हर हिकु जेको बि असांजो उहिदेदार आहे, उन्हनि जूं काविशूं, उन्हनि जूं कोशिशूं, उन्हनि जी जाखोड़, उन्हनि जो कमु, जेको बि उन्हनि कमु कयो आहे उन्हनि खे जस हुजे, उन्हनि खे एप्रीशिएट हुजे। ऐं अल्हम्दुलिल्लाह असांखे दुआ आहे त ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन ऑफ पाकिस्तान जो नालो मथे कंदासीं, छाजे करे जो हिकु ॾुखियल इंसान ऐं न्याणियुनि जी मदद करण जे लाइ असांखे फ़क़ति ई दुआ जी ज़रूरत आहे, असांखे दुआ ई मिली सघे थी। सही सही, ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि। अच्छा, कॾहिं जॾहिं तव्हां वेहंदा आहियो, कॾहिं काफ़ी अरसे खां माशाल्लाह एज़ अ सोशल एक्टिविस्ट तव्हां कमु करे रहिया आहियो, पंहिंजे घर में तव्हां सोशल एक्टिविटीज़ ॾिठियूं, कॾहिं कॾहिं थींदो आहे त का अहिड़ी जॾहिं तव्हां पंहिंजी सोशल सर्विसिस खे ॾिसंदा आहियो ऐं हिन वक़्तु तव्हां यादि कंदा आहियो, का अहिड़ी स्टोरी ज़रूरु ज़हन में ईंदी आहे यार हे असां कयो हो जंहिंजो नतीजो अॼु ॾाढो ख़ूबसूरत नज़र आयो आहे? का अहिड़ी सक्सेस स्टोरी कंहिंखे तव्हां पढ़ायो हुजे ऐं उन पढ़ाई जे करे उनजो घर हली पियो हुजे, कंहिंजी का ॿी हेल्प कई हुजे, का मोरल तव्हां सपोर्ट कई हुजे, का अहिड़ी सक्सेस फुल जेका का स्टोरी जेका तव्हांखे हींअर ज़हन में ईंदी हुजे? इहो तालका साला पटरा जेको डिस्ट्रिक्ट सखर जे अंदरि आहे, फेरोज़ अबड़ो जे नाले सां हिकिड़ो माज़ूरियो जंहिंजूं हिकिड़ी टंग बि कटिजी वई, बांह बि ख़तमु थी वई। जॾहिं असांजी ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन वारनि खे ख़बर पई, ऐं उहो रहे बि अहिड़ी जाइ ते जेके भिट रेत वारियूं, जिते नेटवर्क बि कमु न पियो करे, सिर्फ़ु असांखे अची ॿुधायूं त हिते हे शख़्स रहे थो जेको तमामु घणो मजबूर आहे, हुनजी पोड़ी अमड़ आहे, हुनजा ॿार बच्चा आहिनि, कमाइण वारो बि कोन्हे, छो त अलाह ताला जे तरफ़ां ॾिनल हुन जूं नेमतूं खसिजी वियूं त पोइ उहो त कमाइण खां त लाचार थी वियो। पोइ उन वक़्तु जेको हिन वक़्तु प्रेसिडेंट आहे सखर जो, मोहम्मद सईद चन्ना साहब, उहे तालका जा प्रेसिडेंट हुया, उन सां गॾिजी करे असां पंहिंजा जेके उहिदेदार आहियूं, जेको वसआर असांजो हुयो,
माली मदद करे पाण में डोनेशन करे उहो उनखे असीं माली मदद जे हिसाब सां ॾिनोसीं त इहे ॾींहं असां खां कॾहिं बि विसरण जहिड़ा न आहिनि।